नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कादरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त कादरपुर लॻ ॻोठ अला वरायो सिगड़ में मुसलसल 3 महीने खां ट्रांसफार्म ख़राब हुजण जे करे ॻोठाण जो एहतजाज ॻोठाणा गुलाम मुस्तफ़ा, अहमद अली, अज़ीज़ुल्लाह, फ्याज़ ऐं ॿियनि जो चवण है त असांजे ॻोठ जो ट्रांसफार्म मुसलसल 3 महीने खां ख़राब है। वापडा जा मुलाज़िम ट्रांसफार्म खणाए विया आहिनि, पर हिन महिल ताईं ट्रांसफार्म न मिलियो है। हिकु लॉकडाउन, ॿियो रमज़ान शरीफ़। असां लॉकडाउन सबबि ॿाहिरि नथा वञी सघूं, असांजो कारोबार बंदि है ऐं रमज़ान शरीफ़ में रोज़ेदारनि खे सख़्त परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजे थो। असां अॻु में भी केतिरा भेरा पंहिंजे सर पाण पैसा गॾु करे ट्रांसफार्म ठहारायो, हाणे भी लॉकडाउन सबबि रोज़गार भी बंदि पिया आहिनि ऐं वापडा जे मुलाज़िम जो चवणु आहे त हज़ार रुपया ॾियो त ट्रांसफार्म ठहंदो। असां ग़रीब माण्हू आख़िर काॾे वञूं, पंहिंजा बचा पालियूं या हिननि खे हज़ार रुपया ॾियूं। हिन मुतालबो कयो आहे त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं घोटकी जे MP MNA खे त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं। मुसलसल 3 महीननि खां ट्रांसफार्म गुम आहे। इन हवाले सां ॻोठाणनि जो एहतजाज आहे त हिन महिल ताईं असांजो ट्रांसफार्म न आयो आहे ऐं हिन हवाले सां असां राब्तो कंदासीं ॻोठाणनि सां। जी दादा, 3 महीना थिया आहिनि असांजो ट्रांसफार्म कोन्हे। तव्हां पाण ख़बर आहे त लॉकडाउन बि लॻो पिया छो, ॾाढी गर्मी तमामु आहे। अॼु पहिरियों रोज़ो आहे ऐं असांखे न ट्रांसफार्म आहे न कुझु आहे। गर्मी पई आहे, पखा बि नथा हलनि, ग़रीब माण्हू प्लेटा बि नथा वठी सघूं की आवाम खे खाइण लाइ बि पंहिंजे लाइ कुझु न आहे। छा कयूं असां ग़रीब माण्हू, मज़दूरी बि कोन्हे का, लॉकडाउन लॻो पिया, काॾे वञूं, दुकान बि बंदि आहिनि, रोज़गार कारोबार हर शइ बंदि आहे ऐं सॼो ॾींहुं घरनि में पिया आहियूं। छा सो पिया आहियूं, उहो बि पखा न आहिनि, गर्मी में पिया आहियूं। छा त पाण ॾिसो था बटण ॿीड़ी बि नथा ॾियूं, सॼो ॾींहुं घरनि में वांदा घुमंदा वता आहियूं। छा नौजवान छोकिराऊं जा रोज़गार खुले या लॉकडाउन खुले या असां कुझु मिलियो वञे या ट्रांसफार्म ॿियो कुझु न मिले त ट्रांसफार्म त मिले। इहो त तव्हां कयो वञे। वरी वज़ीर आला मुराद अली खे असांजो चवणु आहे आगाह असां ग़रीब माण्हू खे इहो ट्रांसफार्म मिले लाज़मी कीअं बि करे, न त इhtजाज कंदासीं रोड ते वेही करे ट्रांसफार्म 3 महीने में बंद जो न ठहराए ॾिनो वियो। इन जे ख़ातिर असां रोड बंदि कंदासीं, पाण खे पाण बाहियूं ॾींदासीं, पेट्रोल वारे साड़ींदासीं। असां पाण मजबूर आहियूं, असांजी का बि कोन ॿुधे थी न बाबा। को असां अवामी नुमाइंदो असां सां को राब्तो करे थो न को जेको आहे मुराद अली शाह खे असांजी अपील आहे त बराए महिरबानी असांखे ट्रांसफार्म ठहराए ॾिनो, न त रोड ते असां बंदि कंदासीं, पंहिंजो पाण खे पेट्रोल वारे बाहि ॾींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो